लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। आमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है, अल्लाह ताला तव्हां ऐं असां जेके भी दोस्त इन क़ुरान मजीद जे दर्स जे ॿुधण जे लाइ आया आहिनि, पंहिंजो कमकार छॾे करे अल्लाह ताला उन्हनि जो अचणु पंहिंजी बारगाह जे अंदरि मंज़ूर व मक़बूल फ़रमाए। सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि सम्झणी आहे त क़ुरान मजीद जेको तव्हां ऐं असां वटि सूरह अल हमद खां वठी करे वन्नास ताईं आहे, इहो क़ुरान शरीफ़ क़ुरान मजीद कीअं जमा थियो? हुज़ूर पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते जॾहिं वही नाज़िल थींदी हुई, वही नाज़िल थियण खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल मुबारक इहो हूंदो त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम मंझां कुझु न कुझु सहाबा इकराम घुराए उन्हनि खे सही नमूने सां सुठे तरीक़े सां क़ुरान मजीद जी आयतूं यादि कराए छॾींदा हुआ। किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो उन वक़्त जे अंदरि छा त उहो वक़्तु असां वारो वक़्तु न हुयो, कंप्यूटराइज़ या कागज़ या पेननि जो वक़्तु न हुयो। पोइ कंहिं खजी जे थोड़ जे मथां लिखाए छॾींदा हुआ या कंहिं जबल जी टुकड़ी जे मथां लिखाए छॾींदा हुआ, यादि बि कराईंदा हुआ, ईअं लिखाईंदा बि हुआ। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां बाद में जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जॾहिं दौरे ख़िलाफ़त आयो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दौर में हिकिड़ी जंग थी जेका यमन वारनि सां थी। अल्हम्दुलिल्लाह फ़तह अल्लाह ताला मुसलमाननि खे नसीब फ़रमाई, पर उन जंग जे अंदरि काफ़ी जेके क़ुरान मजीद जा हाफ़िज़ सहाबा इकराम हुया उहे शहीद थी विया। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾे आयो, चईं त ए ख़लीफ़ा, काफ़ी असांजा सहाबा इकराम जेके हाफ़िज़ क़ुरान जा हुया उहे शहीद थी विया आहिनि। मुंहिंजी हिकिड़ी ज़ाती राय आहे, मुंहिंजो मशवरो आहे, महिरबानी करे अव्हां क़ुरान मजीद लिखायो, महफ़ूज़ कयो, ताकी किथां बि शक्ल जे अंदरि अची वञे। ईअं न थिए वञे जो असां हाफ़िज़नि जे आसिरे ते जेके वीचारा शहीद थी विया या ॿिया बि आहिनि। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयो त उहो कमु जेको अलाह जे रसूल जे दौर में न थियो आहे, मां उहो कीअं थो करे सघां। बहरहाल हज़रत उमर साईं जो तव्हां पंहिंजी दिलि जी तरफ़ मुतवजह थियो, तव्हांखे इनशाअल्लाह ज़रूर ज़रूर ॻाल्हि सम्झ में ईंदी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फ़रमाईंदा, जॾहिं हज़रत उमर साईं जी इहा ॻाल्हि ॿुधी करे मां गौर ऐं फ़िकिर कयो ऐं तवजो कयो त फ़सब्बल्लाहु फ़ी सदरी मां सब फ़ी सदरी उमर। अल्लाह ताला मुंहिंजी दिलि जे अंदरि बि उहा ई शइ विधी जेका हज़रत उमर साईं जे दिलि जे अंदरि हुई। पोइ असां पंहिंजो पाण में वेही करे सहाबा इकराम खे घुराए ॿ शाहिद गॾु करे उन्हनि खां आयतूं पुछा करे उनजी तरतीब क़ुरान मजीद जी ठाहियूं। पर क़ुरान मजीद जेको किताबी शक्ल जे अंदरि आयो बाक़ाइदा बाज़ाब्ता तौर, उहो हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में आयो। छो त हज़रत उस्मान जे दौर में मामिलो इहो थियो जो माण्हुनि में कुझु ॻाल्हियुनि जे करे इख़्तिलाफ़ात थिया। इख़्तिलाफ़ात जी वजूहात इहा आहिनि, क़ुरान शरीफ़ जूं ॿियूं क़िरातूं बि आहिनि जेके क़ुरान शरीफ़ ॿी क़िरातुनि में बि पढ़ियो वेंदो आहे। हिकु इहो, ॿियो इहो हुयो सहाबा इकराम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां का क़ुरान मजीद जी आयत जो मक़सदु या मफ़हूम सम्झ में न ईंदो न त उहो अलाह जे रसूल खां वञी पुछा कंदा, अलाह जा रसूल हिन जो मक़सदु सम्झायो। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ॿुधाईंदा त उहे सहाबा अरबी में उन जे हेठां उन आयत जे हेठां वरी उन जी माना ऐं मक़सदु लिखी छॾींदा जीअं असांजे सम्झ जे लाइ अची वञे। पोइ जॾहिं हज़रत उस्मान जो दौर जो थियो त माण्हू इन्हनि जेके हेठियां मक़सदु ऐं मफ़हूम हुयो उनखे बि क़ुरान मजीद सम्झणु लॻा त इहे इख़्तिलाफ़ात थी विया। पोइ तमामु साहब इकराम पंहिंजो पाण में मशवरो कयो त हिकिड़ी ॻाल्हि जे मथां मुतहिद ऐं मुतफ़िक़ थी करे इहे जेके शयूं अलाह जे रसूल खां पुछी करे साहबा लिखी उहे या क़िरातूं जेके मुख़्तलिफ़ आहिनि हिकिड़ी क़िरात ते मुकमल क़ुरान मजीद खे जमा कयो वञे।
सभिनी इन राय जे मथां इतफ़ाक़ कयो, पोइ हिकिड़ी कमेटी जोड़ियूं। उन कमेटी जा 3 वॾा सरबराह हुया, जंहिंमें हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत साद बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु। छो त इहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जलीलुल क़द्र साहबी ऐं क़ुरान जा हाफ़िज़ ऐं कारी हुया। हिकिड़ी क़िरात जे मथां मुतफ़िक़ थी करे उन हज़रत उस्मान जे दौर में 7 नुस्ख़ा तयारु कया विया क़ुरान मजीद जा। घणा नुस्ख़ा तयारु कया विया बाबा? 7 नुस्ख़ा हज़रत उस्मान जे दौर में, जंहिंमें एराब मथां न लॻल हुयो। एराब सम्झो था? एराब चइबो आहे ज़बर ज़ेन पे, जेको असां ऐं तव्हां, छो त असां अजमी आहियूं, असांजे लाइ ज़बर ज़ेर लाज़मी आहे, त ईअं न सम्झी सघंदासीं। पर 7 नुस्ख़ा तयारु कराए हिकिड़ो हज़रत उस्मान साईं पंहिंजो पाण वटि रखियो, हिकिड़ो बसरा ॾे, हिकिड़ो शाम ॾे, हिकिड़ो यमन ॾे, ईअं ॿियनि मुल्कनि ॾे। उन टाइम खां वठी करे हिन टाइम ताईं जेको तव्हां ऐं असां क़ुरान पढ़ूं था, अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं, इहो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर जे अंदरि जमा थियल क़ुरान मजीद आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ॿियो कोई बि अहिड़ो आसमानी किताब ईअं महफ़ूज़ न आहे जीअं रब साईं पंहिंजे क़ुरान मजीद जी हिफ़ाज़त फ़रमाई आहे। छो? हिन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिं खयो आहे? अल्लाह पाण खयो आहे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह ताला फ़रमाए थो, इन क़ुरान मजीद खे नाज़िल करण वारो बि मां रब आहियां, हिन जी हिफ़ाज़त करण वारो बि मां अल्लाह आहियां। मां पंहिंजे क़ुरान जी हिफ़ाज़त पंहिंजो पाण फ़रमाईंदुमि। हाणे हिन जे मथां काफ़ी माण्हू आहिनि, उन्हनि जा एतिराज़ात, पर उहे ॻाल्हियूं अजायूं ऐं बेकार आहिनि। रब जॾहिं पाण फ़रमाए त हिन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो मां खयो आहे, असांजो ईमान आहे त क़ुरान जी ज़बर ऐं ज़ेर जे अंदरि बि कंहिं बि क़िस्म जो को बि फ़र्क़ु नथो अची सघे। जेको वाज़े तव्हां ऐं असांजे आॾो आहे, पूरी दुनिया जे अंदरि इहो ई क़ुरान मजीद आहे। सम्झ में आई ॻाल्हि?